टीचर, मां हिन प्लांट ते रहंदो आहियां। हिन प्लांट जा केतिरा ई डिफरेंट पार्ट्स आहिनि। हे आहे रूट यानी पाड़। हे आहे स्टेम यानी जंहिंखे तव्हां थड़ जे नाले सां बि सुञाणो था। हे आहिनि लीव्स यानी पन। मुंहिंजो फेवरेट फूड पनी आहे। हे आहिनि फ्लावर्स यानी गुल। केतिरा प्यारा आहिनि न। ओहो, हिकु पार्ट जे बारे में ॿुधाइण त विसरी वियो। हे आहे फ्रूट यानी मेवो। डिफरेंट प्लांट्स में डिफरेंट फ्रूट्स थींदा आहिनि, जंहिंखे तव्हां ऐं मां मज़े सां खाईंदा आहियूं। तव्हां सोचे रहिया हूंदा त हिन ॿूटे जा केतिरा ई पार्ट्स आहिनि, पर हिननि जो फ़ाइदो कहिड़ो आहे? हा न, मां ॿुधायां थो। रूट्स आर यूजुअली फाउंड अंडरग्राउंड। हे ज़मीन जे हेठां हूंदियूं आहिनि। हे ज़मीन मां ॿूटे जे लाइ पाणी ऐं मिनरल्स जज़्ब कंदियूं आहिनि ऐं ॿूटे खे मज़बूती सां बीहण में मदद कंदियूं आहिनि। आहे न कम जी शइ। हाणे कुझु ॻाल्हि थी वञे स्टेम जी। स्टेम प्लांट जो उहो हिसो आहे जेको ज़मीन खां मथे हूंदो आहे। स्टेम प्रोवाइड सपोर्ट टू द प्लांट ऐं प्लांट जे ॿियनि हिसनि यानी लीव्स ऐं ब्रांचेस खे सपोर्ट फ़राहम कंदो आहे। स्टेम मां ई ब्रांचेस निकिरंदियूं आहिनि जिन ते लीव्स, फ्लावर्स ऐं फ्रूट्स फुटंदा आहिनि। अचो हाणे थोरो पननि जे बारे में बि ॼाण हासिल करियो। लीव्स जो कमु सॼे पौधे जे लाइ ग़िज़ा तयारु करणु आहे। लीव्स प्रिपेयर्स फूड फॉर द प्लांट। हिन कम जे लाइ हे सिज जी रोशनी यानी सनलाइट मां एनर्जी हासिल कंदा आहिनि ऐं एयर मां कार्बन डाइऑक्साइड। ऐं यादि रहे, मुख़्तलिफ़ प्लांट्स जा लीव्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हे ॾिसो, हे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लीव्स आहिनि। सिंपल लीफ, कंपाउंड लीफ, नीडल लाइक लीफ, टूथ लीफ। ॾिसो, हे सभई आहिनि त लीव्स, पर ॾिसण में हिक ॿिए खां केतिरा मुख़्तलिफ़ आहिनि। हे आहे फ्लावर। हे ॿूटे जो सभ खां ख़ूबसूरत हिसो आहे। हिन जी ख़ुशबू बि तमामु सुठी हूंदी आहे। हे पहिरियां मुकड़ी यानी बड जी शक्ल में हूंदो आहे ऐं वॾो थी ख़ूबसूरत फ्लावर थी वेंदो आहे। वाओ, छा तव्हांखे ख़बर आहे त रंग बिरंगी फ्लावर्स बटरफ्लाइज ऐं बीज़ खे पंहिंजी तरफ़ अट्रैक्ट कंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह नवां प्लांट्स ग्रो करण में मदद कंदा आहिनि। फ्रूट्स प्लांट्स जो उहो हिसो आहे जंहिंमें बिज यानी सीड्स हूंदा आहिनि। कुझु मेवनि में केतिरा ई ऐं कुझु में सिर्फ़ु हिकु ई बिज हूंदो आहे। हिन बिजनि मां नवां प्लांट्स फुटंदा आहिनि। अहिड़ा प्लांट्स जेके फ्लावर्स ऐं सीड्स प्रोड्यूस न आहिनि कंदा, इन्हनि खे नॉन फ्लावरिंग प्लांट्स चइबो आहे। प्लांट्स that do not bear fruits and seeds are called non-flowering plants। जॾहिं त अहिड़ा प्लांट्स जेके सीड्स ऐं फ्लावर्स प्रोड्यूस कंदा आहिनि, इन्हनि खे फ्लावरिंग प्लांट्स चइबो आहे। प्लांट्स that bear fruits and seeds are called flowering plants। हाणे तव्हांखे प्लांट्स जे सभिनी हिस्सनि जे फंक्शन्स जी ख़बर पइजी वई आहे। Now let's play a game। Take the tags from your teacher and label different parts of the plant present in your surroundings।